कंदकोट जी अनाज मंडी जे दलाल खां 20 लख भत्ते जी घुर भत्तो न ॾियण तां हथियारबंदी जी फायरिंग में हिंदू वापारी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ए सेक्शन थाणे जी हद सब्ज़ी मंडी वटि पुलिस जी चौकी हुजण बावजूद बि हथियारबंदनि का करे अनाज मंडी जे हिंदू वापारी मथां अंधाधुंध फायरिंग शुरू करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि हिंदू वापारी राजेश कुमार सख़्त ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। ज़ख़्मी खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हद जी पुलिस कार्रवाई करण बजाए तमाशो ॾिसंदे रही। फायरिंग दौरान सब्जी मंडी में आयल वापारियुनि में भाज पइजी वई। सब्जी मंडी जे वापारियुनि इंडस हाईवे ते इतिजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि ट्रैफिक मुअत्तल थी वई। गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं। इन मौक़े ते राकेश कुमार चयो त धाड़ेलनि मूंखां 20 लख भत्ते जी घुर कई, जंहिं जे मथां 6 ॾींहं अॻु दहशतगर्दी जी FIR दाख़िल कराई। SSP कश्मीर ज़ुबैर नज़ीर शेख खे ख़बर हुजण बावजूद जवाबदार खे गिरफ़्तार न कयो वियो। भत्तो न ॾियण ते ॾोहारियुनि पारां सब्जी मंडी जे हिंदू वापारी राकेश कुमार खे सब्जी मंडी ॿाहिरां गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। अॻु में मूंखे ॾोहारियुनि भत्तो ॾियण लाइ धमकियूं ॾींदा रहिया हुआ। वापारियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त ज़िले में ॾोहारियुनि जी हुकुमरानी क़ाइमु आहे। सुबुह जो सवेर ॾोहारी सरेआम पुलिस जी चौकी क्रॉस करे सब्जी मंडी में का करे जदीद हथियारनि जा मुंह खोले छॾिया। अंधाधुंध फायरिंग कई। गोलियूं लॻण जे नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि ते पुलिस एहलकार ॾोहारियुनि सां मुहाॾो न अटकायो। SSP कश्मीर खां मुतालबो था करियूं त वाक़े जो नोटिस वठी पुलिस एहलकारनि मथां कार्रवाई कई वञे। छा थियो साईं? एतिरो वॾा ॾिठ कहिड़ो कई असांखे, छो ईअं करे छॾियो अथऊं असांखे दाड़नि जी आवाज़? पुलिस वेठे में आहे। हे साम्हूं आखिर असां छा सम्झो जो कंहिंजो हुतां हिन में आखिर साम्हूं हुननि जे साम्हूं रोड ते ठेकी पई असांखे अफ़सोस आहे हिन पुलिस इंतिज़ामिया ते। ज़ुबैर नज़ीर शेख साहब तव्हां हिन टाइम आराम ई आहियो। साडा चित थियनि था, असांजा आरती भरिया वञनि था, उन्हनि खे ज़ख़्मी कयो पियो वञे। तव्हांजी पुलिस चौकी साम्हूं हुजे बि उन्हनि खे पुलिस हवाई फ़ैर ते जवाब बि नथो ॾिए। अफ़सोस आहे असांखे। असांजी हितां ज़िले जी पुलिस सिर्फ़ु और सिर्फ़ु चकलनि खां मंथली वठणु, जुआरियुनि खां मंथली वठण ताईं महदूदु आहे। असांजे ज़िले जो आवाम निंढण को थी मारे वञे थो। असां SSP ज़ुबैर नज़ीर खे ॿुधाइण था चाहियूं त जेकॾहिं तूं इहे रवैया रखंदे त असां इंशाअल्लाह तुंहिंजो गेट बंदि करे वेंदासीं। जेसिताईं असांखे अमन न ॾींदे असां तेसिताईं गेट न खोलींदासीं। ऐं असांजी आवाम हितां जी आवाम असांजो जागी पई त इंशाअल्लाह तोखे गिरबान में वठी ऑफिस में असां कढंदासीं। इहा तुंहिंजी भुल, तूं ऑफिस में वेही असांजे टैक्सनि मां भले तूं असांजा टैक्सनि जा पघार खाईंदो, इहा तुंहिंजी भुल आहे त तूं असांखे अमन ॾे। असां तुंहिंजो हक़ आहे, तूं असांखे अमन ॾे। जेकॾहिं अमन न ॾींदे त असां गिरबान में वठी ऑफिस मां गिले कढंदासीं। इहा तुंहिंजी